डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी करीमबख्श सुमरो पारां मांझंदि तेलके जे स्कूलनि जा अचानक दौरा। उस्तादनि जी गैरहाज़िरीअ ते कावड़ जो इज़हार, स्कूलनि जी इनरोलमेंट वधाइण जो हुकुम। डीओ सेकेंडरी करीमबख्श सुमरो मांझंदि तेलके जे स्कूलनि जो अचानक दौरो कयो। डीओ सेकेंडरी मांझंदि जे खानोट लाखा समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जा दौरा कया। डीओ सेकेंडरी स्कूलनि में कुझु उस्तादनि जी गैरहाज़िर हुजण ऐं स्कूलनि में शागिर्दनि जी इनरोलमेंट घटि ऐं सफ़ाई जो निज़ाम अणपूरो हुजण ते कावड़ जो पिणु इज़हार कयो। बरसाति दौरान इमारतुनि खे नुक़सान पहुचण ते पिणु जाइज़ो वठी खतरे वारनि कमरनि खे ॿारनि खां बचाइण जी हिदायतूं जारी कयूं। उस्तादनि खे रेगुलर रहण ऐं इनरोलमेंट वधाइण लाइ शहर में तालीमी जागरता रैली कढण जो पिणु हुकुम ॾिनो। इन मौक़े ते डीओ सेकेंडरी करीमबख्श सुमरो जो चवणु हो त स्कूलनि में उस्तादनि खे पाबंद थियण जो सख़्तु हुकुम कयो वियो आहे। जेके हाज़िरी यकीनी न बणाईंदा संदनि ख़िलाफ़ कानून मुताबिक़ कार्रवाई कई वेंदी। हिननि चयो त स्कूलनि में इनरोलमेंट वधाइण लाइ शहरनि में जागरता रैलियूं कढण जूं पिणु हिदायतूं जारी कयूं आहिनि।